जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधियुनि जो सियारे जो फेवरेट नाश्तो बोरी। 5 अलॻि अलॻि क़िस्मनि जूं मां तव्हांखे बोरी ॿुधाईंदसि त असां बोरी कीअं ठाहियूं और उन सां गॾु मखण वारो फुल्को। इहा बोरी ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। हर सिंधी घर में बोरी पक ठहंदी आहे। त तव्हां कहिड़े तरीक़े सां बोरी घर में ठाहींदा आहियो इहो कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। बोरी ठाहिणी आहे त उन जे लाइ खपंदा फुल्का। त पहिरियों अटो ॻोहे वठंदासीं। हिते मां 2 कोप अटो खयो आहे। पाणी विझी जीअं नॉर्मल असां फुल्के लाइ अटो ॻोहींदा आहियूं त सेम तीअं ई असां हिनखे ॻोहे वठंदासीं। ॾिसो, इन खां पोइ हिकु चाणी खणंदासीं और उनखे वेलणो आहे। सिंपल जीअं असां नॉर्मल फुल्को वेलींदा आहियूं तीअं ई फुल्के खे वेले करे असांखे हिनखे पचाइणो आहे। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदसि अलॻि अलॻि तरीक़े सां कीअं बोरी ठाहिणी आहे। अहिड़े नमूने फुल्का पचाईंदा वेंदासीं। ॿिन्ही पासे सेकणो आहे चङी तरह। सिंधियुनि जो इहो सियारे जो स्पेशल नाश्तो आहे बोरी। मखण वारी हूंदी आहे, काई गिह वारी हूंदी आहे। त हिकु हिकु करे हाणे मां तव्हांखे सभु ॿुधाईंदसि। त उन जे लाइ पहिरियों सभु फुल्का पचाए रखणा आहिनि। नॉर्मल अटो खणणो आहे बिना खंडु ऐं लूणु विझण जे। अटो ॻोहे करे असां सभु फुल्का पचाए वठंदासीं। त जीअं गरम गरम फुल्को पचंदो उनखे चकले ते लाहे करे और असांखे उनखे वेलण सां भोरणो आहे। इन तरह फोल्ड करण खां पोइ इनखे चङी तरह सां भोरींदासीं। हिते मां 3 फुल्का ईअं खया आहिनि। उन में विझंदासीं मखण ऐं खंडु। खंडु विझणी आहे इन में 3 चमचा ऐं 2 चमचा हिन में मखण विझंदासीं। उहो बि अछे मखण जो इस्तेमालु करिणो आहे। मुंहिंजे नानाणनि में स्पेशली इहा अछे मखण जी बोरी ठहंदी हुई जेका सभिनी खे ॾाढी वणंदी हुई। त तव्हां बि कमेंट करे ॿुधाइजो तव्हां इहा नंढे हूंदे खाधी आहे। ताज़ो ताज़ो अछो मखण विझी करे और इहा बोरी ठाहिजे त ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। 3 फुल्का 2 चमचा मखण ऐं 3 चमचा खंडु विझी करे ॾिसो पहिरियों वेलण सां भोरियोसीं। हाणे हथ सां चङी तरह मिक्स करे इनखे भोरणो आहे। टाइम घटि हुजे त तव्हां मिक्सी जार में बि इहो करे सघंदा आहियो। इहा असांजी ट्रेडिशनल बोरी जो तरीक़ो पहिरियों तयारु थी वियो आहे। हाणे ॿियो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाईंदसि। ॾिसो मां हिते फुल्का खया आहिनि, उन जा नंढा नंढा टुकर करे रही आहियां। हाणे मखण जी जॻह ते सचे गिह जो इस्तेमालु कयो आहे मां। तव्हां चाहियो त नॉर्मल तेल जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, पर सचो गिह वधीक सुठो हूंदो आहे। और उन में 3 चमचा खंडु विझणी आहे। 2 चमचा सचो गिह और 3 चमचा खंडु विझी करे साॻे ई नमूने हथ सां भोरे करे असां इहा बोरी ठाहींदासीं। इहा सचे गिह वारी बोरी असांजी तयारु थी वेंदी। त इहो असांजो ॿियो तरीक़ो। बिल्कुलु इनखे चूरो चूरो करिणो आहे। ॾिसो इन तरह त इहा बोरी तयारु थी वई आहे। इन खां पोइ हाणे तव्हांखे ॿुधाईंदसि मां मखण वारो फुल्को। त गरम गरम फुल्को और उन जे मथां ताज़ो मखण रखिणो आहे 1 खां 2 चमचा और उन में 1 चमचो खंडु विझणी आहे। मां जीअं ॿुधायांव न, मुंहिंजे नानाणनि में अछो मखण जाम खाईंदा हुआ। त इहो असां पंहिंजी नानी खां स्पेशली वठंदा हुआसीं। भई नानी मखण वारो फुल्को खाइणो आहे त गरम गरम फुल्के ते मखण विझी करे और खंडु विझी करे उहो गरमा गरम खाइजे, ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। अचो त हाणे तव्हांखे 3 तरीक़ो ॿुधायां थी पई बोरीअ जो, जेको हिकु चवां मां शॉर्टकट तरीक़ो आहे। मिक्सी जार खणणो आहे, उन में असां विझंदासीं फुल्का। हिते मां लॻभॻि 6 फुल्का विधा आहिनि। सचो गिह गॾु, नंढा फोटा, उन सां गॾु विझंदासीं ड्राई फ्रूट। फुल्कनि जी या ड्राई फ्रूट जी क्वांटिटी तव्हां घटि वधि पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। त फुल्का विझी गिह विझणो आहे। उन खां पोइ नंढा फोटा, ड्राई फ्रूट, मिक्स ड्राई फ्रूट खयो आहे, काजू, बादाम और अखरोट, जेको लॻभॻि 3 चमचा आहे ड्राई फ्रूट। इनखे असां ग्राइंड करे वठंदासीं। ॾिसो हिन तरह बिल्कुलु चूरो थी वेंदो इहो। इन मां 2 तरीक़नि जी असां बोरी ठाहींदासीं। 2 हिसनि में विराए करे ॿिन्ही में किशमिश विझणी आहे 1-1 चमचो। उन खां पोइ हिक में विझंदमि मां खंडु ऐं गिह। त इहा खंडु वारी बोरी तयारु थी वेंदी असांजी। गिह बि विझंदासीं गॾु और हिनखे मिक्स कंदासीं। और ॿिए पासे जेको कटोरो आहे उन में ॿियो तरीक़ो ठाहिण जे लाइ असां हिते गुड़ जो इस्तेमालु कंदासीं। त हिन में मां विझी रही आहियां गुड़, लॻभॻि 3 चमचनि जे क़रीब आहे। थोरो सो सचो गिह, सचो गिह विझी करे इनखे बि मिक्स करिणो आहे। गिह जी जॻह ते तव्हां थोरो मखण जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, पर हिते मां गिह यूज़ करे रही आहियां।
और इन्हनि खे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इहे असां जूं बोरियूं ॿई तयार थी वेंदियूं। त हिकु खंडु वारी और हिकु गुड़ वारी असांजी कुटी यानी बोरी तयार थी वई आहे। अगरि तव्हांखे खंडु न खाइणी आहे त उन जी जॻह ते तव्हां गुड़ जो इस्तेमालु करे सघंदा आहियो। त इहो टियों ऐं चोथों नंबर असांजी रेसिपी तयार थी वई आहे, खंडु ऐं किशमिश वारी और इहा गुड़ ऐं किशमिश वारी। अचो त तव्हांखे हाणे पंजो तरीक़ो मां ॿुधायां थी पई। असांजो बोरी ठाहिण जो तरीक़ो, मिक्सी जार खयों आहे, उन में 3 फुल्का विधा आहिनि, उनखे असां ग्राइंड कंदासीं। ग्राइंड करण खां पोइ हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं घी लॻभॻि 3 चमचा। उन में पोइ विझंदासीं असां जीरो। पहिरियों घीअ खे मेल्ट थियणु ॾींदासीं, उन खां पोइ हिन में 1 चमचो जीरो विझंदासीं। जीरे सां ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे, त 1 चमचो जीरो विझणो आहे। उन खां पोइ हिन में विझंदासीं नंढो फोटो। इन खां पोइ इन में विझंदासीं मिक्स ड्राई फ्रूट जेको असां पीसे रखियो आहे, किशमिश सॼी। तव्हां चाहियो त ड्राई फ्रूट जेको आहे अधु ॾढल बि विझी सघंदा आहियो, पर मां हिते हिनखे चङी तरह पीसियो आहे। इनखे कुझु सेकेंड असां भुञंदासीं। पहिरियों सचे गिह में किशमिश ऐं ड्राई फ्रूट खे जॾहिं मां भुञिबो आहे न त ॾाढी बढ़िया ख़ुशबू ईंदी आहे। त इन्हनि खे असां कुझु सेकेंड भुञण खां पोइ इन में असां विझंदासीं फुल्का जेके असां पीसे रखिया हुआसीं। फुल्का विझण खां पोइ इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। बाहि खे असां सिम करे छॾींदासीं जीअं इहो सड़े न। थोरो सो कुझु सेकेंड असां हिनखे सेकींदासीं। उन खां पोइ गैस बंदि करे इन में विझंदासीं खंडु। जेॾी महिल बि बोरी ठाहियो गैस चालू न हुजे, उन खां पोइ ई खंडु विझणी आहे, न त बोरी जेका आहे उहा हार्ड ठहंदी आहे। त गैस बंदि कंदासीं और हिन में विझंदासीं असां खंडु लॻभॻि 3 चमचा। उनखे मिक्स कंदासीं। इहो असांजो पंजो तरीक़ो बोरीअ जो तयारु आहे, जंहिंखे तव्हां थोरो शॉर्टकट मेथड बि चई सघंदा आहियो, जंहिंमें असांखे फुल्के खे बोरणो न आहे, मिक्सी जार जो इस्तेमालु करिणो आहे। इहा असांजी बोरी तयार थी वई आहे। त कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो हिननि 5 तरीक़नि मां तव्हां कहिड़ी बोरी ठाहींदा आहियो, और गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो त मखण वारो फुल्को तव्हां खाईंदा आहियो की न। या त तव्हां मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त कहिड़ो तरीक़ो तव्हां बोरी खाईंदा आहियो ऐं मखण वारो फुल्को तव्हां खाधो आहे की न। और अहिड़ी कहिड़ी वीडियोज़ तव्हां मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते ॾिसणु चाहियो था, उहो बि कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।